दोस्तों अस्सलाम वालेकुम। वादी मेहरान जो मशहूर मारूफ सना खान मुस्तफ़ा आलमी शोहरत याफ्ता नात खान बाबा साईं हाजी खान मोहम्मद चाचड़ ईरान जो ज़ारतूं करे अल्हम्दुलिल्लाह हींअर हींअर पाकिस्तान पहुची वियो आहे, जंहिंजो इस्तक़बाल करण जे लाइ संदसि वॾो भाउ मुअज़्ज़िज़ शख़्सियत हाजी हादी बख्श चाचड़ साहब, उन सां गॾु मेहरबान शफ़ीक हज़रत क़िबला पीर सैयद ज़हीर अहमद शाह साहब, पीर सैयद साईं शहज़ेब शाह साहब, तालिब मौला शाह, उन सां गॾु तारक अली चाचड़, फारूक अहमद चाचड़, अख्तियार अली चाचड़, ख़ादिम हुसैन चाचड़, साई रहमत अली चाचड़ संदसि जो भरपूर नमूने सां गुलनि जी कंढनि सां इस्तक़बाल कयो ऐं पाकिस्तान अचण ते वेलकम ऐं ख़ुशि आमदीद कयो। उमेद कयूं था अवां पिरनि प्यारनि मुहबत वारनि खे असांजा कयल वीडियोज़ अपलोड कयल वीडियोज़ ज़रूरु वणिया हूंदा। वीडियोज़ खे वधि खां वधि शेयर कंदा ऐं लाइक कंदा, वॾी महिरबानी अवां जी। अवां जो पंहिंजो ख़ादिम, अवां जो ॼातल सुञातल फारूक हुसैन चाचड़। उमेद कयूं था अवां सभु ख़ुशि हूंदव। पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान। अस्सलाम वालेकुम।